आहे उहा फाइल्स में डेटा स्टोर कंदी आहे ऐं उन खां अलावा जेका RDBMS आहे उहा डेटा रॉस एंड कॉलम्स में स्टोर कंदी आहे। इट मीन्स दैट टेबल्स में टेबुलर फॉर्म में जेका उनजी डेटा हूंदी आहे उहा स्टोर थियल हूंदी आहे। ऐं इनखे ईअं आहे त DBMS जेको आहे उनजो जेको मतिलबु ईअं चइजे त हीअ डेवलप थियल आहे ऐं उनखे असां RDBMS चवंदा आहियूं। RDBMS तक़रीबन मोस्टली इस्तेमालु थींदड़ आहे ऐं इन खां अलावा हिनखे इहा ईज़ी टू अपडेट हूंदी आहे। इन में जेका चेंजिंग्स हूंदी आहे उहा चेंजिंग ईज़िली थी वेंदी आहे ऐं उन खां पोइ त हीअ टेबुलर में हूंदी आहे, टेबुलर फॉर्म में हूंदी आहे। मतिलबु इट मीन्स दैट लिस्ट ठहियलु हूंदी आहे, टेबल्स ठहियलु हूंदियूं आहिनि। जीअं मतिलबु सीरीज़ वाइज़ जेको सिस्टम हूंदो आहे, जेका सीरीज़ वाइज़ जेका डेटा स्टोर थियलु हूंदी आहे उहा RDBMS में स्टोर थींदी आहे। ठीकु आहे, त हाणे कुझु क्वेश्चन्स आहिनि जेके इन जे अबाउट तमामु अहम आहिनि, जेके टेस्टुनि में तक़रीबन ईंदा रहंदा आहिनि। DBMS सभ खां पहिरियां तव्हांखे इहो ज़हन नशी करिणो आहे, इहो यादि रखिणो आहे त DBMS आहे छा। DBMS जो जेको फुल फॉर्म आहे उहो छा आहे। तक़रीबन टेस्टुनि में ईअं बि पुछो वेंदो आहे त DBMS जेका आहे उनजो फुल फॉर्म कहिड़ो आहे। त DBMS खे चवंदा आहिनि डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम। ऑलरेडी तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। उन खां पोइ आहे त इट मोस्टली यूज़ टू स्टोर डेटा। हीअ जेका आहे तक़रीबन हिनजो नालो ई जंहिंजो डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम आहे, त डेटा स्टोर करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। इट इज़ सिस्टम सॉफ्टवेयर फॉर क्रिएटिंग एंड मैनेजिंग डेटाबेस। हाणे हिन जो कमु कहिड़ो हूंदो आहे, हिन जो कमु हूंदो आहे डेटा खे मैनेज करणु या डेटा क्रिएट करणु। ठीकु आहे, उन खां पोइ आहे त यूज़ टू स्टोर कस्टमर्स डेटा। हाणे जेका बैंक्स आहिनि उन्हनि में जेके बि कस्टमर्स आहिनि उन्हनि जी जेका डेटा हूंदी आहे उहा स्टोर करण लाइ, या उन खां अलावा जेकॾहिं रेलवे रिजर्वेशन लाइ आहे, या उन खां अलावा काफ़ी क़दर जेके बि मतिलबु यूनिवर्सिटीज़ आहिनि या इंस्टीट्यूशन्स आहिनि, ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, उहे जेका पंहिंजी डेटा स्टोर कंदियूं आहिनि। उन्हनि जेके मतिलबु स्टूडेंट्स हुजनि उन्हनि जी डेटा स्टोर थिए, या उन खां अलावा जेके वरी